अस्सलाम वालेकुम मेहराब टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवायूं, 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त केपीके में 5 हदनि ते कार्रवायूं कयूं वयूं। बनू, बाजोर, DI खान, खैबर ऐं वज़ीरिस्तान में कार्रवायुनि दौरान झड़पुनि में भारतीय हिमायती याफ़्ता 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ पुरज़म ऐं साबित क़दम आहे। विच ओभर जी जंग 9 ॾींहं में दाख़िल, अमेरिका ऐं इसराइल जा हमला तेज़। ईरान पारां 200 अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। तेहरान, अस्फ़ान ऐं ॿियनि शहरनि मथां अमेरिका ऐं इसराइल जी बमबारी, वधीक 8 ॼणा शहीद। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त ईरान मथां ताज़नि हमलनि में फ़ौजी अॾनि, मिसाइल लॉन्चरनि ऐं पासदारनि इनक़लाब जे ठिकाननि खे निशानो बणायो वियो। ईरान अमरीकी दावनि जी तरदीद कंदे चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल पारां शहरी आबादी मथां बम किराया विया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में अहिड़ो सदर चाहियूं था जेको मुल्क खे जंग तरफ़ न वठी वञे। जंग खां पोइ ईरान जो नक्शो शायदि अहिड़ो नज़र न अचे जहिड़ो हिन वक़्तु आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका ईरान सां कंहिं बि मुआहिदे या सेटलमेंट जे लाइ ॻोल्हा में नाहे। नथा चाहियूं त कुर्द फोर्सेस ईरान में दाख़िल थिए। रूस तरफ़ां ईरान जी मदद जा के बि सबूत न मिलिया आहिनि। चीन ईरान मथां हमला रोकण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही वज़ीर वांग ई चयो आहे त जंग थियण ई न घुर्जे हां। ताक़त जो इस्तेमाल मसइले जो हल न आहे। ईरान में हुकूमत जी तब्दीली जे मंसूबे खे मक़बूलियत न मिलंदी। चीनी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त जंग खे पकड़जण खां रोकियो वञे ऐं वॾनि मुल्कनि खे उन में तामीरी किरदार अदा करणु घुर्जे। सऊदी अरब ईरान खे जवाबी हमलनि जो चिता ॾेई छॾियो। बरतानवी ख़बरू इदारे मूजिबि सऊदी अरब तेहरान खे ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं हमला न रोकिया विया त जवाब ॾिनो वेंदो। सऊदी अरब अमेरिका फ़ौज खे पंहिंजा अदा इस्तेमालु करण जी इजाज़त ॾेई सघे थो। बरतानवी ख़बरू इदारे वधीक चयो आहे त सऊदी अरब अमेरिका ईरान तकरार जे हल लाइ सिफ़ारती कोशिशुनि जी हिमायत करे थो, पर जेकॾहिं बादशाहत ऐं तवानाई जे ज़ख़ीरनि ते हमला जारी रहिया त रियाज़ जवाब ॾींदो। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त कंहिंखे पंहिंजी सरज़मीन जे 1 इंच ते बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। ईरान पंहिंजे दुश्मन ख़िलाफ़ मज़बूती सां बीठो आहे। दुश्मन खे पूरी ताक़त सां जवाब ॾेई रहिया आहियूं। समूरियुनि मुश्किलातुनि जे बावजूदि असां मुतहद आहियूं। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में ज़ख़्मी थियलनि जी अयादत वक़्तु ॻाल्हाईंदे ईरानी सदर वधीक चयो आहे त ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहे थो। जेकॾहिं कंहिंजी सरज़मीन तां ईरान मथां हमला थिया त जवाब ॾींदासीं।